संजय इतलात खाते पारां दरियाउनि ऐं बैराजनि में पाणी जे वहकण जा अंग जारी कया विया आहिनि। इतलात खाते मूजिबि कुडू बैराज वटि लाथ बाद मथां वहिकिरो 5,81,136 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो, जॾहिं त कुडू बैराज वटि हेठां वहिकिरो 5,53,559 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो आहे। अंगनि अखरनि मूजिबि सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 5,71,800 क्यूसेक, हेठां वहिकिरो 5,14,120 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 3,853 क्यूसेक, हेठां वहिकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो आहे। इतलात खाते मूजिबि पंजनि वटि मथां वहिकिरो 2,19,434 क्यूसेक आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो 2,10,884 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त संजय इतलात खाते पारां दरियाउनि ऐं बैराजनि में पाणी जे वहकण जा अंग अखर जारी किया विया आहिनि। इतलात खाते मूजिबि कुडू बैराज वटि लाथ बाद मथां वहिकिरो 5,81,136 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो, जॾहिं त कुडू बैराज वटि हेठां वहिकिरो 5,53,559 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो आहे। अगनि अखरनि मूजिबि सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 5,71,800 क्यूसेक, हेठां वहिकिरो 5,14,120 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 3,853 क्यूसेक, हेठां वहिकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे। इतलात खाते मूजिबि पंचायत वटि मथां वहिकिरो 2,19,434 क्यूसेक आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो 2,10,884 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो। इनाम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त संजय इतलात खाते पारां दरियाउनि ऐं बैराजनि में पाणी जे वहकण जा अंग अखर जारी किया विया आहिनि। इतलात खाते मूजिबि कुडू बैराज वटि लाथ बाद मथां वहिकिरो 5,81,136 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो, जॾहिं त कुडू बैराज वटि हेठां वहिकिरो 5,53,559 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? संजय इतलात खाते पारां दरियाउनि ऐं बैराजनि में पाणी जे वहकण जा अंग अखर जारी किया विया आहिनि। बिल्कुल रिजवान, सिंध हुकूमत जो बोर्ड ऐं बरसात के मॉनिटर करण जो फ्लड इमरजेंसी मॉनिटरिंग सेल है, उन पासां उन पर ताज़ो जो तो दरियान ऐं बैराजनि में पानी की आमद ऐं ख़ारिज थियण जे हवाले सां अंग अखर जेके आहिनि उहे जारी कया आहिनि। गुडू बैराज ते पाणी घटि थियण जो रुझान बरक़रार आहे। पाणी जी जेका आमद आहे 5,81,136 क्यूसेक ऐं ख़ारिज थींदड़ पाणी 5,53,559 क्यूसेक है। सखर बैराज ते पानी की आमद 5,71,800 ऐं ख़ारिज थींदड़ पाणी 5,11,120 क्यूसेक है। ऐं कोटड़ी बैराज ते पानी की आमद जेका है उहा 3,853,000 क्यूसेक है। ख़ारिज थींदड़ पाणी 2,89,098 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो आहे। ऐं पंजदत जे अंदरि जेको पाणी जी आमद आहे उहो 2,19,434 क्यूसेक है, जॾहिं ख़ारिज थींदड़ पाणी 2,10,884 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो आहे। तो मॉनिटरिंग सिलसिलो बि जारी है। पानी की जेका आमद है उहा मथां खां गुडू खां हेठि ताईं जिते वाद अची रही है उते मथी सतह ते जेको मथे पासे दरिया जो जेको इलाइक़ो है उतां पानी की घटिताई जो जेको सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। जी रिज़वान, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।